Assalamu alaikum. I am Zamir Hussain and you're watching Zamir Science Academy. So finally our first chapter has been completed. So from today we are starting our second chapter. It's first topic of our second chapter. The chapter name is solving a biological problem using a biological methods. Okay. So we are discussing असांजो पहिरियों चैप्टर जो आहे सो ख़त्म थी चुको आहे। ठीकु आहे, त असां हाणे सेकेंड चैप्टर जी तरफ़ मूव कयो आहे। इहो असांजो पहिरियों टॉपिक आहे सेकेंड चैप्टर जो। हाणे अॼु जेको असांजो टॉपिक आहे जेको आहे सो बायोलॉजिकल मेथड्स। ठीकु आहे, यानी कि असांजी जीअं का बायोलॉजिकल प्रॉब्लम हूंदी आहे उन खे असां बायोलॉजिकल मेथड यूज़ करे कीअं असां उनखे सॉल्व करूं। ऐं असांजो जेको बायोलॉजिकल मेथड आहे उहो कहिड़ो हूंदो आहे, त ठीकु आहे, त असां उनखे हींअर डिस्कस कंदासीं। सॉरी फॉर डिस्टर्बिंग। जीअं त हाणे असां अगरि ॾिसूं त असांजा जेको आहे सो बायोलॉजिकल मेथड। ठीकु आहे, हाणे बायोलॉजिकल मेथड छा आहे? बायोलॉजिकल मेथड छा आहे? साइंटिफिक मेथड आहे, हिकिड़ो साइंटिफिक मेथड आहे, यानी कि साइंस जो जेको आहे मेथड आहे उन खे छाजे करे असां यूज़ कंदा आहियूं? सोल्व अ बायोलॉजिकल प्रॉब्लम। यानी कि साइंटिफिक मेथड आहे जंहिंखे असां यूज़ करे असां छा कंदा आहियूं? सोल्व कंदा आहियूं जेका असांजी बायोलॉजिकल प्रॉब्लम आहे उन खे असां सोल्व कंदा आहियूं। ठीकु आहे, हिन जा कुझु स्टेप्स आहिनि। हाणे छाजे करे जेको आहे सो साइंटिफिक छाजे करे? छो त बायोलॉजिकल जेका प्रॉब्लम उन खे असांखे जेको आहे सो सोल्व करणु आहे बायोलॉजिकल। हाणे मिसाल ईअं कोन थींदो जीअं हाणे असां मिसाल थो ॾियां मां तव्हांखे। हाणे हिकिड़ो शख़्स आहे, उहो राति जो सुतो, मिसाल आहे जेको आहे सो सुतई, ड्रीम ॾिठई, ख़्वाब ॾिठई। ठीकु आहे, ख़्वाब ॾिठई त जेको आहे सो हिकिड़ो वणु आहे, उन जे पन मां उहो जेको आहे सो डायबिटीज़ मलाइटिस जो इलाजु करे सघे थो। माना उन ख़्वाब में ॾिठो। हाणे सुबुह जो उथो त माण्हू ॼण त मां ख़्वाब ॾिठो आहे त उन हिकिड़ो वणु आहे, उन जे पन मां तव्हांजी शुगर जो इलाजु थी सघे थो। त छा इहो सही आहे? यानी कि इहो बायोलॉजिकल, छो त प्रॉब्लम छा आहे? बायोलॉजिकल आहे। डायबिटीज़ मलाइटिस अगरि असां ॾिसूं त बायोलॉजिकल प्रॉब्लम आहे। छा हाणे बायोलॉजिकल इहो जेको हुन ॾिठो आहे, छा मे बि चलो सही बि थी सघे थो, पर साइंस इन खे तस्लीम नथी करे। साइंस हाणे छा थी चवे? चलो तूं सही आहीं, तीअं कर, हीअ जेके मेथड्स आहिनि, स्टेप्स आहिनि, इन्हनि खे फॉलो कर, इन्हनि जे बजाय तूं साबित कर, त पोइ ठीकु आहे, को मसइलो ई न। हाणे स्टेप्स कहिड़ा आहिनि? असां जेको आहे सो बायोलॉजिकल जेको मेथड आहे उन्हनि जा जेको आहे सो जेको आहे स्टेप्स कहिड़ा आहिनि? सभ खां पहिरियों छा आहे? रिकॉग्निशन आहे। ठीकु आहे, रिकॉग्निशन माना रिकॉग्नाइज़ करणु, जांचणु। ठीकु आहे, ऐं ऑब्ज़र्वेशन छा आहे? यानी कि उनखे ऑब्ज़र्व करणु। ऑब्ज़र्व असां छाजे करे कंदा आहियूं? त इन टोटल असांजा 6 स्टेप्स आहिनि। कोशिशि कंदासीं जेके 2 स्टेप्स हिन ई लेक्चर में असां तव्हांखे डिटेल सां ॿुधायूं। बाक़ी जेके स्टेप्स असांजा रहिजी वेंदा उहा असां नेक्स्ट वीडियो में इनशाला उनखे असां डिस्कवर कंदासीं। पहिरें नंबर ते रिकॉग्नाइज़ेशन हो। ठीकु आहे, रिकॉग्नाइज़ेशन ऑफ प्रॉब्लम। ॿिए नंबर ते ऑब्ज़र्वेशन आहे। ठीकु आहे, टे नंबर ते हाइपोथेसिस ऐं डिटेक्शन्स, एक्सपेरिमेंट ऐं रिपोर्टिंग। ही टोटल 6 स्टेप्स आहिनि जेको हिकु बायोलॉजिस्ट छा थो करे? यूज़ थो करे हिकु बायोलॉजिकल प्रॉब्लम खे सोल्व करण वास्ते। ठीकु आहे, इहो आई होप तव्हांखे जेको आहे सो सम्झ में अची वियो हूंदो त बायोलॉजिकल मेथड्स छा आहे। साइंटिफिक मेथड आहे जेको असां छाजे लाइ यूज़ कंदा आहियूं? जीअं असांखे जेका बायोलॉजिकल प्रॉब्लम आहे उन खे असां सुठे तरीक़े सां सोल्व करे सघूं। हाणे स्टेप्स ऑफ बायोलॉजिकल मेथड्स फॉर सॉल्विंग बायोलॉजिकल प्रॉब्लम। जेके स्टेप्स ऑफ बायोलॉजिकल मेथड असां इन ई करे यूज़ कंदा आहियूं जीअं असां जेको आहे सो बायोलॉजिकल जेका प्रॉब्लम आहे उन खे सुठे तरीक़े सां ऐं मुयसर अंदाज़ में साइंटिफिक वे जे ज़रिए असां उन खे छा कयूं? सोल्व करे सघूं। हाणे इहो छा यूज़ केरु कंदो आहे? बायोलॉजिकल मेथड बायोलॉजिस्ट जेके आहिनि उहे छा कंदा आहिनि? हिन खे प्रोसेस खे यूज़ करे छा कंदा आहिनि? जेके स्टेप्स आहिनि इन्हनि खे यूज़ करे बायोलॉजिकल प्रॉब्लम जो सॉल्यूशन ॻोल्हींदा आहिनि। सभ खां पहिरियों जीअं मां तव्हांखे ॿुधायो त असांखे छा करिणो पवंदो? रिकॉग्निशन ऑफ प्रॉब्लम। मिसलम असांजी जेको आहे प्रॉब्लम छा आहे? ठीकु आहे, हाणे जंहिंमहिल असांखे प्रॉब्लम जी ख़बर पवंदी तॾहिं असां ऑब्ज़र्वेशन कंदासीं। ठीकु आहे, हाणे रिकॉग्निशन ऑफ प्रॉब्लम में छा थींदो? इट इन्वॉल्व्स प्रोड्यूसिंग अ क्वेश्चन रिलेटिंग टू द प्रॉब्लम। हाणे रिकॉग्निशन छा कंदी? त असांखे यानी कि हीअ छा कंदी? हिकु सवाल पैदा कंदी। असां जंहिंमहिल रिकॉग्नाइज़ कंदासीं न त असांजे ज़हन में हिकु सवाल पैदा थींदो। ठीकु आहे, क्वेश्चन रिलेटिंग टू प्रॉब्लम। जेका प्रॉब्लम आहे, मिसाल आहे प्रॉब्लम छा आहे? लंग कैंसर आहे। ठीकु आहे, जीअं असांजो लंग कैंसर छा आहे? हिकु बायोलॉजिकल प्रॉब्लम आहे। हाणे इहा छा आहे? प्रॉब्लम आहे। हाणे हिन जा जेको आहे सवाल असांजे पैदा थींदो त रिस्क फैक्टर। ठीकु आहे, बायोलॉजिकल प्रॉब्लम आहे लंग्स कैंसर। हाणे हिकिड़ो सवाल पैदा थींदो त हाणे लंग्स कैंसर जा रिस्क फैक्टर छा आहिनि? इहो असांजो क्वेश्चन आहे। हाणे हिन छा कयो? असांजे रिकॉग्नाइज़ में कयोसीं त असांखे हिकु ज़वान सवाल जेको आहे ज़हन में असांखे छा थींदो? सवाल पैदा थींदो। इन ई करे असां छा कंदा आहियूं? रिकॉग्नाइज़ेशन कंदा आहियूं। ठीकु आहे, रिकॉग्नाइज़ेशन हुन खां पोइ असां ॿिए नंबर ते छा आहे? असां वटि ऑब्ज़र्वेशन आहे। ठीकु आहे, ऑब्ज़र्वेशन आहे। ऑब्ज़र्वेशन एंड प्रीवियस रिसर्च। पहिरियों ऑब्ज़र्वेशन एंड
प्रीवियस रिसर्च। ऑब्जर्वेशन मतलब फील करण, ठीक है, महसूस करण। ऐं प्रीवियस रिसर्च मतलब पोयां जेका रिसर्च यानी कि हुनजे जेको एक्सपीरियंस रहियो उहो बि असां ॾिसंदासीं। हाणे ऑब्जर्वेशन जीअं असां इट इन ऑब्जर्वेशन हेल्प्स इन फाइंडिंग अ सॉल्यूशन टू द प्रॉब्लम। प्रॉब्लम असां रिकग्नाइजेशन में ॻोल्ही, हाणे लाज़मी ॻाल्हि आहे प्रॉब्लम त लभी वई, ख़बर पइजी प्रॉब्लम, हाणे उन खे असां सॉल्व करण लाइ छा कंदासीं, ऑब्जर्वेशन कंदासीं। जेमहिल असां ऑब्जर्वेशन कंदासीं त असां उन जे प्रॉब्लम खे सॉल्व करण जे यानी कि नज़दीक पहुची वेंदा उन प्रॉब्लम खे असां सॉल्व करे सघूं था थ्रू द ऑब्जर्वेशन। ऑब्जर्वेशन में वरी जेको आहे सो ॿ क़िस्म जो ऑब्जर्वेशन आहे। ऑब्जर्वेशन असां छाजे ज़रिए करे सघूं था, ऑब्जर्वेशन असांजा जेके 5 सेंसिस आहिनि न, 5 सेंसिस, ठीकु आहे, इन्हनि खे यूज़ करे असां ऑब्जर्वेशन कंदा आहियूं। मिसाल आहे, ठीकु आहे, स्किन जे थ्रू असां ऑब्जर्वेशन कंदा आहियूं, ठीकु आहे, उन खां पोइ असां स्मेल, ठीकु आहे, नोज़ जे थ्रू, एयर जे थ्रू यानी कि टच करे बि असां ऑब्जर्वेशन कंदा आहियूं, लिसन करे बि असां ऑब्जर्वेशन कंदा आहियूं, स्मेल जे थ्रू बि असां ऑब्जर्वेशन कंदा आहियूं, ठीकु आहे, ऐं उन खां पोइ जेको आहे सो इहे सभु शयुनि जे ज़रिए असां यानी कि ऑब्जर्वेशन कंदा आहियूं, इहो असांजो यानी कि महसूसु कंदा आहियूं। हाणे ऑब्जर्वेशन जा वरी 2 क़िस्म आहिनि, ठीकु आहे, ऑब्जर्वेशन जा वरी 2 क़िस्म कहिड़ा आहिनि, जीअं असां वटि पहिरें नंबर ते छा आहे क्वांटिटेटिव ऑब्जर्वेशन ऐं ॿिए नंबर ते असां वटि क्वालिटेटिव ऑब्जर्वेशन, ठीकु आहे। हाणे जेका सो क्वांटिटेटिव ऑब्जर्वेशन छा आहे, कंसीडर मोर एक्यूरेट इंफॉर्मेशन। हाणे जेका क्वांटिटेटिव ऑब्जर्वेशन आहे न, इहा मोर एक्यूरेट आहे। छाजे करे मोर, लफ़्ज़ मां ई मुराद आहे, क्वांटिटेटिव मतिलबु त जेका असांखे छा करे, क्वांटिटेटिव मतिलबु जंहिंजी असांखे माना जेको मिक़दार जी ख़बर पवे, ठीकु आहे, हुनजी लेंथ जी ख़बर पवे, ठीकु आहे, या असांजो जेको आहे सो उन खां पोइ मिसाल थो ॾियां मां तव्हांखे, टेम्परेचर आहे, ठीकु आहे। हाणे टेम्परेचर बाबा असां क्वांटिटेटिव माना अचे थो वञे, मिसाल हिकिड़े पर्सन खे जेको आहे टेम्परेचर छा आहे 40 सेंटीग्रेड जेको आहे सो हुनजो 40 सेंटीग्रेड डिग्री हुनजो टेम्परेचर आहे, ठीकु आहे, यानी कि असां हिनखे महसूसु करे सघूं था जेको आहे सो। उन खां पोइ असां वटि क्वांटिटेटिव में जीअं असांजो जेको आहे सो लेंथ 5 सेंटीमीटर, इहो असां उहो मालूम करे सघूं था, लेंथ मालूम करे सघूं था, इहो असांजो क्वांटिटेटिव में। हाणे मिसाल एग्ज़ाम में सवाल थो अचे त विच इज़ मोर एक्यूरेट एंड मोर जेको आहे सो क्वांटिटेटिव जेका असांजी मोर हूंदी, ठीकु आहे। उन खां पोइ असां क्वालिटेटिव ऑब्जर्वेशन आहे, दीज कैन बी ओनली ऑब्जर्व। क्वालिटेटिव असां सिर्फ़ु ऑब्जर्व करे सघूं था, सिर्फ़ु उनखे महसूसु करे सघूं था, जीअं कलर थियो, स्मेल थियो। मिसाल मां हीअ छा आहे, हीअ जेको कलर ब्लू कलर आहे, ब्लू कलर आहे, ठीकु आहे। हीअ असांजो पूरो लेक्चर हिते असांजो एंड थो थिए। उम्मीद आहे तव्हांखे लेक्चर सम्झ आयो। पार्ट 1 आहे फर्स्ट लेक्चर जो, पार्ट 2 असां नेक्स्ट वीडियो में अपलोड कंदासीं। आई होप ये तव्हांखे लेक्चर सम्झ में अची वेंदो। लेक्चर रिलेटेड को सवाल हुजे तव्हां पुछी सघो था, वीडियो खे वधि खां वधि शेयर कंदा, असांजो यूट्यूब चैनल उनखे सब्सक्राइब ज़रूरु कंदा। ऐं अगरि नोट्स खपनि तव्हांखे फर्स्ट चैप्टर या सेकंड चैप्टर पोइ तव्हां कमेंट में असांखे घुरी सघो था। अस्सलाम वालेकुम।